करवा चौथ जो व्रत। कार्तिक कृष्ण पक्ष जी चतुर्थी खे करवा चौथ चवंदा आहियूं। हिन में गणेश जी पूजा करे हुन खे पूजा दान सां प्रसन्न कयो वेंदो आहे। हिन जो विधान चैत्र जे चतुर्थी में लिखियो वियो आहे, पर ख़ासियत इहो आहे कि हिन में कणक जो करवो भरे पूजा की वेंदी आहे ऐं शादीशुदा छोकिरियुनि जे वटि चीनी जो करवो पटियो वेंदो आहे अथवा हिन में निम्नलिखित कहानी ॿुधी करे चंड खे अर्घ ॾेई व्रत खोलियो वेंदो आहे। कथा। हिकु साहूकार खे 7 पुट ऐं हिकु धीअ हुई। सेठानी ऐं हुनजी नुंहुं ऐं धीअ करवा चौथ जो व्रत रखियो हुयऊं। राति जो साहूकार जा पुट खाधो खाइण वेठा त पंहिंजी भेण खे खाधो खाइण लाइ चयऊं त भेण जवाबु ॾिनई कि भाउ, अञा चंड न निकितो आहे, उन जे निकिरण खां पोइ अर्घ ॾेई खाईंदमि। भेण जी ॻाल्हि ॿुधी करे भाउरनि इहो कमु कयऊं कि नगर जे ॿाहिरि वञी करे आग जलायऊं ऐं छलनी मां आग जी जोत ॾेखारे पंहिंजी भेण खे चयऊं कि भेण, चंड निकितो आहे, अर्घ ॾेई खाधो खाई छॾ। इहो ॿुधी करे पंहिंजी भाॼाइनि खे चयईं कि तव्हां बि चंड खे अर्घ ॾेई छॾियो, पर हुन जी भाॼाइनि खे इहो कांड ख़बर हुयो ऐं चयऊं कि भेण, अञा तक चंड न निकितो आहे। तुंहिंजा भाउर तोसां धोखो करनि था कि आग जी जोत छलनी मां ॾेखारनि था। भाॼाइनि जी ॻाल्हि न ॿुधी करे ऐं ध्यानु न ॾेई करे पंहिंजे भाउरनि जे द्वारा ॾेखाई हुई आग जी जोत खे अर्घ ॾेई खाधो खाई छॾे। हिन प्रकार जो व्रत भंग करण जे वजह सां गणेश जी अप्रसन्न थी विया। हिन खां पोइ उन जो पति बीमार थी पियो ऐं घर में हुयो सभु उन जी बीमारी में ख़र्च थी वियो। जॾहिं उन खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो त पछताप कयईं ऐं गणेश जी खे प्रार्थना कयईं ऐं विधि से पुण्य त चतुर्थी ते व्रत करण चालू कयईं ऐं श्रद्धा अनुसार सभिनी जो आदर करे सभिनी जी आशीर्वाद ग्रहण करण लाइ पंहिंजे मन खे लॻाए छॾियईं। हिन प्रकार उन जी श्रद्धा भक्ति ऐं कर्म खे ॾिसी करे भॻवान गणेश जी उन जे मथां प्रसन्न थी विया ऐं हुन जे पति खे जीवन दान ॾिनऊं। उन खे आरोग्य करण जे पश्चात धन संपत्ति सां युक्त कयऊं। हिन प्रकार जो कोई छल कपट खे त्याग करे श्रद्धा भक्ति सां चतुर्थी जो व्रत रखंदो, उहो सभु प्रकार सां सुखी थी सभिनी कलेशों सां मुक्ति पाईंदो।